पापनगर ड्रामे जी नई एपिसोड में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। छा हाणे मल्हार जी शादी वाक़ई थी वेंदी राबेल सां? अचण वारा एपिसोडनि में इहे सीन ॾेखारिया वेंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। तव्हांखे खीर खंड करे सॼो कुझु ॿुधायूं था, खीर पाणी अलॻि करे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों, हाणे मल्हार जी शादी एॾो आसान कमु नाहे। हाणे मिठल ख़ुदि कावड़ियल आहे, मल्हार जे मथां दमरियल आहे। इन शइ खे वॾो वक़्तु लॻंदो ऐं वॾो टाइम लॻंदो मल्हार मिठल वारनि खे परचाइण में। ऐं जॾहिं हू मिठल वारा सम्झी वेंदा मल्हार असां सां सिधो आहे, पंहिंजी जात सही आहे, पोइ राबेल जो रिश्तो ॾिनो वेंदो मल्हार खे। फ़िलहालु वक़्ती तौरु मल्हार खे इहे दिड़का धाॿा मिलंदा रहंदा। राबेल त साथ थोरो घणो ॾींदी मल्हार जो, पर मिठल कॾहिं बि मल्हार खे हाणे कोन सहंदो, छो त नूरल वारी कावड़ हू मल्हार ते ई कढंदो। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं हक़ीक़त पुछो, पंहिंजी जात मिठल बि सही आहे। नूरल जेका कमु कया, नूरल जेको हशर कयो, उन जो सिलो उन खे त मिलणो आहे न। हाणे इहो मल्हार ई पंहिंजे पीउ जी कावड़ जेका मिठल जी आहे, मतिलबु हुनजे पीउ ते, उहा मल्हार ते ई निकिरंदी रहंदी। आहिस्ता आहिस्ता जीअं जीअं क़िस्तूं वधंदियूं वेंदियूं, तीअं तीअं मिठल जो गुस्सो घटि थींदो वेंदो। थी सघे थो नूरल मथां माफ़ी बि अची वठे ऐं मल्हार बि कोशिशि कराए इहा। इहे अचण वारे सीननि में तव्हां असांखे सभु इहे सीन ॾिसण वारा क़िस्तनि में मिलंदा। दोस्तों, अॼु वीडियो भुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांजे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे।